सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिरनि जी वाहर लाइ लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट जे डीसीज़ खे वधीक 10 करोड़ रुपया जारी करे छॾिया। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। नाणे खाते पारां ॿिन्ही ज़िलनि जे डीसीज़ खे रक़म जारी कई वई आहे। लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट ज़िले जे डीसीज़ खे 5-5 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ ज़िले जे डीसीज़ खे हिन वक़्त ताईं 10 अरब रुपया जारी थी विया आहिनि। सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिरनि जी वाहर लाइ लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट जे डीसीज़ खे वधीक 10 करोड़ रुपया जारी करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर चांडियो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिरनि जी वाहर लाइ लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट ज़िले खे वधीक 10 करोड़ रुपया जारी करे छॾिया आहिनि। नाणे खाते जे अख़्तियारनि पारां ॿिन्ही ज़िलनि जे डिप्टी कमिश्नरनि खे ॿोॾ मुतासिर जी वाहर लाइ रक़म जारी कई वई आहे। कंबर ज़िले ऐं लाड़काणे ज़िले जे डीसीज़ खे 5-5 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि। सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ ज़िलनि खे ॿोॾ मुतासिरनि जी वाहर जे नाले ते अटकल 10 अरब रुपया जेके आहिनि उहे जारी करे चुकी आहे। PDMA खे 8 अरब ऐं डीसीज़ खे 2.5 अरब रुपया जेके आहिनि उहे ॾिना विया आहिनि। पर उन जे बावजूद ॿोॾ मुतासिर जेके आहिनि उहे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके लखे अहिड़ा माण्हू आहिनि जेके बेघर थिया आहिनि ऐं हज़ारे अहिड़ा माण्हू आहिनि जेकी डेंगी मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी चुका आहिनि। पर ज़िले इंतिज़ामिया उन्हनि ग़रीब माण्हुनि जी का वाहर नाहे कई। जी वॾी महिरबानी नाज़रीन, कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि।